जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी मां घोर पिरीअ जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी जंहिं माउ जी गोद में मिठड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान ऊचो जंहिं माउ जी गोद में मिठड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मान ऊचो जंहिं ताईअ जे घर पहुता कदम वॾी ताई हलीमा जी शोहरत थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी मां घोर पिरीअ जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी जंहिं शहर में सोहणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं शहर में सोहणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं सवारीअ ते पिरी रखे कदम उन सवारीअ में वॾी ताक़त थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी मां घोर पिरीअ जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी जे कदम पिरीअ जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा जे कदम पिरीअ जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा जे पहुता अयूब जे घर में कदम अयूब जे घर में बरकत थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी मां घोर पिरीअ जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श अर्श ते सोहणो सजण अहिड़ी के नसीब न इज़्ज़त थी जे जंग बदर में पहुता कदम रब के डाकया उन ॾींहुं करम जे जंग बदर में पहुता
रब के डकया उन ॾींह करम कुफरान जी बुछड़ी हालत थी इस्लाम जी आला नुसरत थी वयो फर्श कारश ते सोणो सजण अहिड़ी के नसीब न इज़त थी मां भोर पिरीअ जे कदमनि तां जाते जाते भुॻा उते रहमत थी वयो फर्श कारश ते सोणो सजण अहिड़ी के नसीब न इज़त थी वयो फर्श कारश ते सोणो सजण अहिड़ी के नसीब न इज़त थी। सुभान अल्लाह।